हिंगोजा में शाखुनि जी घाटी न थियण ऐं पुछड़ी ताईं पानी न पहुचण ख़िलाफ़ सिंध आबादगार इतिहाद पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। इन वक्त मौजूद आहियूं सिंध आबादगार इतिहाद जे अॻवाननि सां जेको मुसलसिल 16 खां 17 ॾींहं थी विया आहिनि जेको घाटी न थियण ख़िलाफ़ एहतजाजी बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती आहे। असीं मौजूद आहियूं आबादगार अॻवाननि सां, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे वधीक टाइम सां पंहिंजा वीचार कींदा वञनि। तालके सूबो जो आबादगार जेके मुसलसिल अॼु 16 ॾींहंनि खां जेको आहे हिन एहतजाजी कैंप नेशनल हाईवे ते लॻाई आहे। हिन जो मुतालबो जेको आहे उहो जाइज़ मुतालबो आहे त तालके सूबे जी शाखुनि जी घाटी कराई वञे ऐं जेके बि शाखूं उन्हनि पुछड़ीअ ताईं पाणी पहुचायो वञे। पर अफ़सोस इहो ई आहे त आपाशी अमलदार हिन महिल ताईं को बि नोटिस न वरितो आहे, न वरी हू लड़ी हिन कैंप ते आया आहिनि। नेशनल हाईवे ते कैंप आहे, हीअ संदन ईअं सम्झो हितां हुनजो गुज़रण थींदो। पर अफ़सोस आहे एतिरनि ॾींहंनि में को बि अमलदार लड़ी न आयो आहे। असां कई 17 ॾींहं थी विया आहे ऐं असांखे मुतालबो असांजो इहो ई आहे त तालके सूबे दरे जे कंहिं बि शाख ऐं वाह जी घाटी न ठही आहे। कारे कूड़ा वंचा ठाहे पैसा हड़प करे विया। जीअं असांजे तालके सूबे दरे पाणी में सिकाए छॾियो आहे, कंहिं बि शाख जी या वाह जी घाटी न कराए सघियो आहे। असांखे अॼु 17 ॾींहं आहे जेको असां बुख हड़ताल एहतजाज जारी रखियो आहे ऐं घुर कई आहे। असांजी जाइज़ घुर आहे त पुछड़नि ते पाणी पुॼे, तालके सूबे दरे जूं शाखूं उन्हनि खे पाणी ॾियो ऐं जाइज़ जेके घाटियूं आहिनि असांखे खणाए ॾियो। असांजो हक़ु आहे त असां घाटियूं खणायूं, साल ते असांखे घाटी मिले थी, रोज़ रोज़ घाटी कोन मिले थी। असां हक़ु था घुरूं। असां को घाटी आहे असांजे बाग़ सड़ी विया। आबादगार अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हुयो त मुसलसिल 16 खां 17 ॾींहं थी विया आहिनि पर आपाशी जो कोई बि कामरो लड़ी न आयो आहे, जंहिंजे करे असीं एहतजाजी बुख हड़ताली कैंप जारी रखंदासीं। हिननि जो चवणु हुयो त जंहिंमें शाखनि जी घाटी न थी आहे, सियाल माइनर, समाज माइनर, हिंगोर जा माइनर ऐं ॿियूं जेके शाखूं आहिनि जनवरी महीने में उन्हनि जी घाटी थींदी आहे पर हिन साल उहा घाटी न थी सघी आहे, जंहिंजे करे असांजो कणिक जो पोखियल फसल, कणिक, अंब ऐं बाग़ात ऐं कमंद जो फसल सड़ी सुकी तबाह थी रहियो आहे। हिननि जो चवणु हुयो त घाटी न थी त असांजो इहे एहतजाजी बुख हड़ताली कैंप मरण घणी ताईं जारी रहंदी। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोर जा।